हिकु नौजवान आयो मस्जिद में, दाढ़ी रखियल हुजेसि ऐं पुराणा कपिड़ा पातल हुजनिसि। उते अची माण्हुनि खे चयईं त मूंखे मानी खाराए, मां बुखारो आहियां, ॿेपर जी निमाज़ जो टाइम हुजे। पर माण्हुनि खे हिन ॾाढो चयो, पर कंहिं बि हिन जी ॻाल्हि ते गौर कोन ॾिनो ऐं सभु को वुज़ू कंदो मस्जिद हलंदो पियो वञे। आख़िर उहो दरवेश बि मस्जिद में अंदरि वियो। उते जॾहिं निमाज़ जो ख़तमु थी वई त हिन नौजवान हुनखे चयो त वियो, मां तव्हांखे अलाह जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधायां। उहे बि यानी कंहिं बि गौर कोन ॾिनो ऐं सभु वञण लॻा, मस्जिद खां ॿाहिरि निकिता वञनि पिया। वरी उहो ई नौजवान मस्जिद दरवाज़े ते बीहो, हिननि खे चई, मां हिकु दरवेश आहियां, मानी तव्हां मूंखे कोन खाराए, वियो, मां तव्हांखे अलाह ऐं अलाह जे महबूब जूं कुझु ॻाल्हियूं थो ॿुधायां, वियो हिकिड़े मूंसां गॾु कुझु टाइम। उतां जे माण्हुनि हिनखे चयो त असां कई दरवेश तो जहिड़ा ॾिठा आहिनि, इहे पंहिंजूं ॻाल्हियूं तूं पाण वटि रख, अहिड़ा दरवेश घणा ई ईंदा आहिनि। ईअं चई उहे माण्हू हलिया विया। मस्जिद ख़ाली थी वई। हे मिंबर ते वञी उते वेही रहियो। उते हुनजो दम परवाह थी वियो। जॾहिं टे पहिरीं निमाज़ जो टाइम थियण वारो हुजे, पेशवाम जो आयो ॾिठईं त उहो ई नौजवान जेको हो थी वियो आहे। हिन ओॾीमहिल मस्जिद में ऐलान करायो त हीउ मुसाफ़िर आहे, हिन जो को बि वारस कोन्हे को। सभई चंदो कयो त हिनखे कफ़न वठी पाराए ने गुस्ल करे ऐं दफ़न करे चऊं। उहे माण्हू आया, अचे उन्हनि चंदो ॾिनो सभिनि। उहे पैसा गॾु करे वञी वठी आया, वञी कफ़न वठी आया, जेके बि ज़रूरती शयूं हूंदियूं आहिनि उहे वठी अचे। निमाज़ ख़तमु थी, हिनखे गुस्ल ॾेई ऐं हिनखे खणी आया क़ब्रिस्तान जी तरफ़। उते वञी हिनखे दफ़न करे मोटी आया। ऐशा जी निमाज़ ख़तमु थी वई, सभु को हलियो पंहिंजे घर। जॾहिं फजर जी निमाज़ जो टाइम थियो, आज़ान जो, पेशमाम जो आयो फजर जो, सुबुह वारी निमाज़, जेॾीमहिल आयो मस्जिद अचे खोले ॾिठईं त दरवाज़े ते कफ़न पियो आहे। कफ़न खे जो हिन ॾिठो त हिन मां दाह निकिरी वई ऐं हिन दाहूं करणु शुरू कयूं। पेशमाम दाहूं करणु शुरू कयूं त ओड़े पाड़े वारा उहे सभु आया त उन्हनि जो ॾिठो त उहे बि दाहूं करणु शुरू थी विया। आख़िरकार सॼो शहर गॾु थी वियो। सभिनि चयो, ॻाल्हि छा आहे आख़िर? उन पेशमाम चयो त लॻे थो हे कफ़न उहो ई आहे जेको असां वठी मुसाफ़िर खे पारायो हुयो, ऐं हिन जे मथां कुझु लिखियल बि आहे कफ़न ते। जॾहिं उनखे ॾिठूं, कफ़न ते लिखियल हुयो त तव्हां मुंहिंजे दोस्त खे मानी कोन खाराई ऐं तव्हांखे हे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए पियो ऐं मुंहिंजे महबूब जूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए पियो, पोइ बि तव्हां चयो त तो जहिड़ा कई दरवेश अचनि था। जॾहिं तव्हां हिनखे मानी कोन खाराए सघियो त हिनखे तव्हांजे कफ़न जी बि ज़रूरत न आहे। हे पंहिंजो कफ़न पाण वटि रखो, मां हिनखे जन्नत जो लिबास पाराए छॾियो आहे। पोइ त हुननि सॼे शहर जा माण्हू जेको सो वेही रहिया हिकु जाइ चवंदा छा करे वेठासीं। हू को वॾो को दरवेश हो, को वली हो, को अलाह जो प्यारो हुयो, जो आयो असांजे के इम्तिहान जे लाइ, पर असां इम्तिहान में नापास थियासीं, पास न थी सघियासीं। हुनखे मानी कोन खाराईसीं, हुन में कुझु ॻाल्हियूं ॿुधियूंसीं कोन, ख़बर न आहे त अलाए छा छा असांखे ॿुधाई आहे। पोइ त हुननि सॼियूं मिर पे पछतायो, पर पोइ छा थींदो। त दोस्तो, जॾहिं बि अगरि को फ़क़ीर अचे थो मानी जे लाइ, या को उञायल आहे त माण्हू हुनखे मानी खाराए, उनखे पाणी पीआरे, या उनजी ज़रूरत आहे त माण्हू पंहिंजी हाल आहार उनजी मदद करे, पोइ जेको बि उन वटि थिए, पर ईअं ख़ाली माण्हू उनखे मोटाए न छॾे। फ़क़ीर अचे थो त उनखे ख़ाली न मोटायो। कहिड़ी ख़बर आहे कहिड़ो अलाह जो दोस्त आहे, ऐं उहो दरवेश केरु आहे, कोसां इम्तिहान वठण थो अचे, जो उहो अलाह जे नाले ते चवे थो त उनखे ख़ाली न मोटाए। पोइ जेको बि तव्हांजो हाल हुजे उनखे ॾेई छॾियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम।